अच्छा हाणे इहो बोर्ड मास छा हूंदो आहे। पहिरें नंबर ते आहे ब्रैकेट, ब्रैकेट जो मतिलबु हूंदो आहे डिंगी, ठीकु आहे। ॿिए नंबर ते वंड, टे नंबर ते ज़रब। इन जो मतिलबु आहे जॾहिं बि को दर्जो हूंदो, मिसाल था वठूं, अॻु में तव्हांखे थोरी देरि जे लाइ ब्रैकेट खे छॾे ॾियूं था, छो जो डिंगियूं अलॻि टॉपिक आहे, चैप्टर आहे जेको सिखणो पवंदो। ऑफ जो मतिलबु हूंदो आहे जो, यानी डिंगियुनि जो, फ़िलहालु इन खे छॾे ॾियूं था। यानी असां हे डिमास रूल पढ़ंदासीं, ठीकु आहे। बो कटिजी वेंदो, सिर्फ़ु डिमास, DMAS। इन जो मतिलबु हूंदो आहे पहिरें नंबर ते आहे वंड, माना मिसाल जेकॾहिं हीअं हुजे 2 + 5 ज़रबिया 6 वंडिया 2 - 3। ॾिसो हिन टाइप जो जॾहिं दर्जो हूंदो आहे जंहिंमें जोड़, कट, वंड, ज़रब सभु हूंदा आहिनि, त पोइ असांखे छा करिणो हूंदो आहे, रूल जे मुताबिक़ सभिनि खां पहिरियों यानी ब्रैकेट छॾाइणी हूंदी आहे। असां हिन दर्जे में ॾिसंदासीं डिवीजन न आहे, ठीकु आहे। उनखां पोइ सॉरी ब्रैकेट न आहे, उनखां पोइ असां छॾाईंदासीं वंड। यानी जेकॾहिं मां हिते लिखी ॾियां तव्हांजे लाइ ईज़ी करे लिखण लाइ, त पहिरें नंबर ते तव्हां वंड छॾाईंदो, ॿिए नंबर ते ज़रब, टे नंबर ते जोड़ ऐं चौथे नंबर ते कट छॾाईंदो, ठीकु आहे। हाणे अचूं था हिन में, ॾिसो हे 2 ऐं 5 पाण में आहिनि जोड़ में, पर रूल मुताबिक़ असांखे अॻु में छा छॾाइणी आहे, वंड छॾाइणी आहे, ठीकु आहे। इनखे छॾे ॾींदासीं। 5 ऐं 6 आहिनि पाण में ज़रब में, इन करे ज़रब बि न छॾाईंदासीं, छो जो अॻु में छा छॾाइणी आहे, वंड छॾाइणी आहे। हाणे ॾिसो हिते गौर कयो त हे 6 ऐं 2 जेके आहिनि इहे पाण में वंड में आहिनि, माना 6 ऐं 2 जे विच में वंड आहे। इन जो मतिलबु आहे हाली ॿिए कंहिंखे हथु न आहे लाइणो, साॻियो दर्जो लिखी वञिणो आहे। 2 + 5 ज़रबिया हेॾो -3 बि साॻियो रखी वेंदासीं। सिर्फ़ु जंहिंखे सॉल्व करिणो आहे उहो। हाणे ॾिसो 6 वंडिया 2, इन जो मतिलबु आहे 6 ॿिनि ॼणनि में विराइणा आहिनि, माना 6 रुपया जेकॾहिं हूंदा उहो 2 ॼणनि में विराईंदासीं त 3 रुपया हिसे में ईंदुनि। या 6 जी वंड जेकॾहिं तव्हांखे ईंदी, या 2 जो खोड़ो 6 ते पढ़ंदो, 1 ॾूं 2 ॾूं 4 3 ॾूं 6, त हिन जो जवाबु अची वेंदो 3, ठीकु आहे। हाणे हिन 6 वंडिया 2 हिन सॼे जी जॻह ते जवाबु छा अची वेंदो, 3 अची वेंदो, ठीकु थी वियो। हाणे उनखां पोइ छा करिणो आहे, यानी हे असांखे न अॻु में जोड़ छॾाइणी आहे, न ज़रब, न कट, अॻु में वंड छॾाइणी आहे। हाणे जॾहिं वंड हितां ख़तमु थी वई, हाणे बाक़ी छा बचियो, 2 + 5 ज़रबिया 3 - 3, ठीकु आहे। इन जो मतिलबु आहे 2 ऐं 5 पाण में जोड़ में आहिनि ऐं 5 ऐं 3 पाण में ज़रब में आहिनि। हाणे जॾहिं वंड थी वई, वंड असां छॾाए वियासीं, त हाणे कंहिंजो नंबर आहे, ज़रब जो। जंहिं 2 अंगनि जे विच में ज़रब हूंदी उहो छॾाईंदासीं। हाणे ज़रब हिननि 2 अंगनि जे विच में, इन जो मतिलबु आहे 2 ऐं प्लस सेम रखंदासीं, हेॾो -3 सेम रखंदासीं, हे वारो मां थोरो सोरे करे सिर्फ़ु रखियो आहे। हाणे हिननि 2 जी ज़रब छॾाईंदासीं, यानी 5 ऐं 3 जी ज़रब, त थी वेंदो 5 × 3 = 15, ठीकु आहे। हाणे हिन 2 जे अॻियां कुझु न आहे, माना इहो बि प्लस जो आहे, 15 बि प्लस जो आहे, इन करे हे 2 प्लस जा आहिनि, इहे पाण में मिलाईंदासीं अॻु में, ठीकु आहे। जीअं हिकिड़े माण्हू वटि 15 रुपया पिया हुजनि, 2 रुपया ॿिया हुजनि, टोटल घणा थी वेंदा, 17 रुपया। उन मां 3 रुपया कट कंदासीं, 17 मां 3 वेंदा 14 अची वेंदा। ॾिसो हे वॾो दर्जो, असां हुनखे सिंप्लीफाए करे हिकिड़े जेको आहे सो अंग ताईं खणी आयासीं, यानी 1 डिजिट या 2 डिजिट भरियल 14 हिकिड़ो ई लिखिबो, इन ताईं खणी आयासीं, हिकु दर्जे ताईं खणी आयासीं। इन खे चइबो आहे बोर्ड मास रूल तहत छॾाइणु या सिंप्लीफाए करणु या हल करणु।